नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त आगे मीरपुर मातिलो में खबर ईंदाल मीरपुर मातिलो में कायम शराब जो गोतन था सरेआम मुसलमानन के शराब जो विक्रो बंद न थी सकियो। पुलिस जी माहवार लखीं रुपया मंथली मुकर गोते मालकन पारां सरेआम मोटरसाइकिलन ते शहर अंदर शराब जी सप्लाई थियण वारो कम रुकजी न सकियो। नौजवान नस्ल मुकम्मल तौर ते तबाह थी वही। जिले घोटकी जे हेडक्वार्टर शहर मीरपुर मातिलो पुलिस जी माहवार मंथली मुकर हुजण सबब मीरपुर मातिलो जे गोतन ता एक तरफ सरेआम मुसलमानन जे ॿारनि के शराब जो विक्रो जारी है तो वरी ॿिए तरफ मीरपुर मातिलो गोते जे शराब जे डीलर नानक राम पारां मोटरसाइकिल ते शहर जे होटलन ते चौकन ते घरनि में शराब जी सप्लाई जो सिलसिलो रुकजी न सकियो। जंहिं सब नौजवान नस्ल मुकम्मल तौर ते तबाह थी चुकी है। उन सिलसिले में शहरन पारां केतिरे भेरा सरेआम शराब विक्रो करण ते शराब जे डीलर नानक राम के पकड़े पुलिस हवाले कयो है, पर हिन वक्त ताईं को बि खड़तेल न निकितो है। जंहिं सबब मीरपुर मातिलो जा हज़ारई नौजवान शराब जो नशो पूरो करण लाइ व्याज ते पैसा वठण सबब तबाह थी विया आहिनि। उन सिलसिले में घोटकी जिले जे सियासी समाजी अला ॾितो फौजदार जावेद लाशारी वकार फौजदार माशूक छजण सईद चांडियो निसार भारो समेत सिविल सोसाइटी पारां SSP घोटकी उमर तुफिल का मुतालबो कंदे घुर कई है त खुदारा शराब जो विक्रो बंद कराए नौजवान नस्ल के तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।